फ़क़ीर साईं रोज़े जा ज़ाहिर में उमिरि ज़ियान अंदर आबादी वहदत जी वजूद में वहे थी वादी वया वर कवे साल जा मुंहिंजी शौक़ शमशादी मां न की मूं हथ में हृदय मंझि हादी हर जाए पसंदि हक़ खे ख़ुदि ई जिन खाधी जानण अचण तादी नांगन कई आहे पंहिंजे नव वरी सोचे थो उछले छॾ अकड़ खे तॾहिं मिलई अलाह आरामी थी अश्क में तूं मथे उघाड़ो आहे उहो अचणु यादि करे जेको पायूं ॻाढ़ो ॻिची मां भला जे पोइते वेंदे त कहिड़ो ॿधु हूंदे कुला ॿिनि घरनि खां तूं बांबूरियो आहे भाउ जानण चवनि चए जग में सेर सदा जे आ पा आकड़ अलाह ठान कॾहिं की न की चए थो त मुला मिठा साईं सॼी साकी छो थो अलाह नाहे ॿोड़ो त सुब सुण थो किलियुनि जा जंहिं भनर में घोड़ो तूं वठी वॾा ॾाकट कर जंहिं झंड ते आ होड़ो ॻुझो गोल अजीब खे कोन ई विछोड़ो वला बि कुल शयुनि मोहित साह खां छोड़ो भाई जानण चवनि चई लोड़ो लाहू थी लंघी आहे वरी सोचे थो पैदाशनि की न आना ये भाई टुकड़ा कयूं दीन खे भञी हिकिड़ाई पाणी विधऊं खीर में थड़ थधाई मांधाणी मांधाण जी गुमरान घुमाई इकी पसंदि अलाह खे हिननि में ॿियाई घर मोमिननि जो हिकिड़ो त में लड़ाई के शिया के सुन्नी के वहाबी के लहाबी राबज़ी खारज़ी कुल्फत वई खाई पाल्टियूं ठाहियूं पेट लाइ या मुलनि ज़ाकिरनि मचाई जानण चवनि चई जाई तिन खे घोटालो ठाहियो आहे घर मां चए थो त मोमिन ज़ाकिर सॾाई पर कई की न ज़िकिर फ़क़ीरनि खे थो चए त मोमिन ज़ाकिर सॾाई पर कई की न ज़िकिर दम जी ख़बर कान कार उहो मतिलबु लहे मकर आदम सूरत ते करे सॼो ॾींहुं तबर अल इंसान श्री वना सिरहू कई ॾाढो कहर तूं पिटे पैसनि लाइ पोइ वाझाई की न वर जंहिंखे सिक सॼण जी सो दमक सां कनि गुज़र ऊंधे कंधे उदासी हो जाम आहिनि जर भाई जानण चवनि चई सबुर त दम खे काए दिलीर थी फ़क़ीर साईं चयो त 11 महीना यल चढ़े 12 महीने रोज़ा रखे 30 तंहिंमें बि ॿूथ ॿधल नवस छुड़ियल इहा बि 420 कहिड़े किताब चई नवस जो तालिबु थी विसारे छॾी वर खे तोखे लॼ न आहे लीह भाई जानण चवनि चई ॾींहुं पूरब थी थो ॿधरो वरी सोचे ॿध न पंहिंजे ॿूथ खे हाणे खबीस खे खाब जाॾे पंधु उन्हीअ जो ताॾो जीअं जवाब वहदत जो वजूद में हुजे रगुनि मंझि रबा पोइ जानण चवनि चई कोन एॾो हिसाबु अॻियां हुन ॼाण चए थो हूंदे क़ुर कुलालिन खे मिलियो की न अलाह हूंदे क़ुर कुलालिन खे मिलियो की न अलाह रोज़ पढ़नि रोज़ ॾिसनि कयूं न ओॾे का अमुर न मञूं आगे जो अथनि नवस सां निकाह भाई जानण चवनि चई फसा पाड़ियूं की न पीढ़ीअ सां उस्ताद हे महांगाई जे करे माना कीअं थो तव्हांजो टाइम गुज़रे वॾी महांगाई जे हिसाब सां तव्हांजो हिन वक़्तु सूरत हाल आहे जेकी साईं असांजी सूरत हाल आहे फ़क़ीर माण्हू आहियूं हारी आहियूं हार पोइ कंदा आहियूं सो महांगप त असांजी पूरी पए कोन थी अॼु दौर महांगप जो आहे 5 रुपया आहिनि त पोइ सुठो आहे जो न त ॾाढी ॾुखियाई तंगी थी हले सो इहा ॻाल्हि आहे महांगाई ॾाढी खाई वई आहे हुकूमत खां कहिड़ो मुतालबो था कयो कीअं अचे कुझु महांगाई हिसाब सां हुकूमत खां मुतालबो इहो था कयूं त ग़रीबनि अवाम जेको आहे मज़दूर पार्टी हारी पार्टी इन्हनि खां ॾाढो आज़ारु आहे हुननि जी पूरी वीचारनि जी पए कोन थी महांगप आहे काॾे वञनि मज़ूरी 600-700 500 गिह जो किलो अटो वठनि गिहु वठनि ॿटालू वठनि वीचारा ॾाढा तकलीफ़ में आहिनि उहा त हाणे बादशाह त उन्हनि खे त दुनिया वारा आहिनि उन्हनि खे छा चइजो पर अवाम वीचारा ग़रीब ॾाढी तकलीफ़ आहे वधीक त यार जा मालिक आहे हक़